नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां सवाल थी पुछां। हा त तव्हां चयो कि परमात्मा रोज़ अची करे हा नई दुनिया में वञण लाइ असांखे पढ़ाई पढ़ाईंदो आहे। हा त अॼु परमात्मा कहिड़ो पाठ अची करे पढ़ायो आहे तव्हांखे ॿुधाईंदा? हा अॼु परमात्मा चई कि जॾहिं बि तव्हां कुझु बि कर्म करो था त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करे करो। छो जे पाण जीअं देवी देवताउनि जो गायन कंदा आहियूं कि उहे 16 कला संपन्न आहिनि। त हुन कलाउनि में सभु अची वेंदो आहे, उथणो वेहणो खाइणो पीअणो हलणो, ये सभु कला थींदियूं आहिनि। उथण जी कला, वेहण जी कला, खाइण जी, हलण जी। लेकिन अॼु मनुष्य आत्मा जी ये सभु कलायूं बिगड़ी वयूं आहिनि। रोटी थो खाए त हथ में फ़ोन या साम्हूं टीवी या ॻाल्हाए करे खाईंदा आहिनि न। ॿियो हलनि था त ईअं था हलनि जीअं त बसि भॼी करे हलनि था। जल्दी पंहिंजो कमु करण लाइ कीअं हलंदा आहिनि। तीअं हलण जी बि कला थींदी आहे। उथण जी कीअं उथनि था, उथी करे भई माण्हू पहिरियों कीअं सुठी तरह उथंदो हुयो, पंहिंजे वॾनि खे नमस्ते आदि कंदो हुयो, ब्रश आदि मुंहुं धोए वोए। अॼुकल्ह त उथण सां ई माण्हू खाइण पीअण शुरू करे छॾंदा आहिनि न। सुम्हण जी बि कला हूंदी आहे, कंहिंसां ॻाल्हाइण जी, कंहिंखे ॾिसण जी। न ॾिसण वारियूं चीजूं बि ॿार ॾिसनि था, माण्हू ॾिसनि था। ॿुधण जी, हेॾा वेॾा जी ॻाल्हियूं जो कम जी न आहिनि उहे बि वेही करे ॿुधनि था। त इहे हर प्रकार जी कलायूं हूंदियूं आहिनि जेकी मनुष्य आत्मा जी बिगड़ी वयूं आहिनि। त उहो सभु कीअं सुधरंदियूं? जॾहिं पाण सभु कर्म कंदे परमात्मा बाप की यादि करे कंदासीं न, पंहिंजे पाण खे आत्मा की मां आत्मा हिन शरीर द्वारा कर्म करां थी, त उन परमात्मा जी शक्ति पंहिंजे हर कर्मनि खे सुधारण में मदद कंदी। माण्हू चए त तो गुस्सो न करो, अहिड़ो फालतू चीजूं न खाओ, न ॻाल्हायो, लेकिन आत्मा में ये सभु शक्ति न आहे ये सभु करण जी। त परमात्मा बाप खे यादि करे कर्म कंदासीं त पंहिंजे अंदरि सर्व प्रकार जी शक्तियूं ईंदियूं। त उनखे चइबो सर्व प्रकार जी कलायूं बि ईंदियूं ऐं पंहिंजा कर्म बि सुधरंदा। त हिकु त परमात्मा इहो पाठ पढ़ाई अॼु। ॿियो पढ़ाई कि कुझु बि कर्म करो था, चाहे तव्हांखे झाड़ू ई छो न कढणो थो पए घर जो, रोटी थी ठाहिणी पए, झाड़ू पोछो थो करणो पए, साफ़ सफ़ाई थी करणी पए, या धंधा धोरी ते, या कुझु बि कर्म जेको तव्हां कंदा आहियो सुबुह खां वठी, उहो यथार्थ रीति करे सम्झी करे करो कि भई मूंखे इहो कर्म करणो ई आहे। भई मनुष्य आत्मा हिन धरती ते शरीर वठी आई आहे त कुझु त कर्म कंदी न। परमात्मा बाप चईंदा आहिनि तव्हांजो उथण बि कर्म अथव, सुम्हण बि कर्म अथव, रोटी ठाहिण बि कर्म अथव, रोटी खाइण बि त कर्म अथव। लेकिन अॼुकल्ह माण्हू रोटी खाइण में बि इहो न खपे, अॼु हीअं ठातो अथव, हीअं कयो अथव, खाइण में बि माण्हुनि खे प्रॉब्लम न। इहो बि जेको परमात्मा बाप चई तव्हांजो हर कर्म यथार्थ सुठी तरह हुजणो खपे। जेको भाव हूंदो आहे न अंदरि उहो सुठो हुजणो खपे। त हुन सां छा थींदो, पंहिंजो मन बुद्धि हल्को रहंदो त पंहिंजे जीवन में ख़ुशी ईंदी। अच्छा, कहिड़ो भाव रखिजो दीदी कर्म कंदे समय? कि भई हाणे जेकी बि रोटी मुंहिंजे साम्हूं आई आहे त ये ई रोटी ठही आहे सभिनि जे लाइ ऐं मुंहिंजे शरीर जे लाइ बि फ़ाइदे वारी आहे, त मूंखे हिनखे खाइणी आहे। सम्झो कंहिंखे घर जो रोटी नथी मिले, ॿाहिरां था मिलनि, त उहो बि मन में वीचार कंदो भई मूंखे कहिड़ी रोटी खाइणी थी पए। लेकिन हुन समय बि तव्हां जेकी रोटी खाओ था त सुठे वीचार सां कि मूंखे हिन रोटी खे सुठे वीचार सां खाईंदमि, भई कोई ॻाल्हि कोन्हे, आहे त रोटी न। त सुठी वीचारनि सां खाईंदा कि हिन रोटी सां बि मूंखे मुंहिंजे शरीर खे फ़ाइदो थो मिले, उहो सोचे करे खाईंदा त तव्हांजे पोइ
मन बुद्धि हल्को रहंदो। यही पाण खाऊं था और सोचो था अरे यार ॿाहिरां जी रोटी रोटी खाई खाई करे त मुंहिंजो शरीर न ईअं थी वञे, ईअं त पंहिंजे वीचार बिगड़िया न। त उहो भले ई तव्हां ॿाहिरां जी रोटी बि खाओ था लेकिन हुनजो पोइ बुरो असरु थींदो। ऐं घर में बि भले ई तव्हांखे लौकी थी मिले, टिंडा था मिलनि, लेकिन सुठे वीचार सां खाईंदव त उहो ई तव्हांखे पिज़्ज़ा आदि मिलंदव कि कोई ॻाल्हि कोन्हे। सभु प्रकार जी चीजूं खाइणी खपनि, शरीर आहे, सभु प्रकार जी चीजूं खाइणी खपनि। तव्हांखे कोई चए थो झाड़ू कढ जी त छा थींदो आहे, तव्हांजो भाव छा हूंदो आहे, मन में वीचार, भाव मतिलबु वीचार कि मां ई झाड़ू कढां छा, मां हीअं आहियां छा, मां नौकर थोरी आहियां। लेकिन पंहिंजो भाव छा हुजणो खपे, भई घर परेशान थी करे कंदा आहियूं। हा, ऐं जेका भाव तव्हां पुछो न उहो वीचार थींदा आहिनि। भई झाड़ू कढणु मतिलबु घर जी सफ़ाई न, त सफ़ाई थींदी त तव्हां बि सफ़ाई में ई रहंदव न। त कोई ॻाल्हि कोन्हे, मूंखे भले ई झाड़ू घर जो झाड़ू कढण जी चए थो कोई, त हुन वीचार सां कढूं कि मां जेको इहो झाड़ू थी कढां हिन सां घर जो कचिरो निकिरंदो, पाण सभु सफ़ाई में रहंदासीं। अॼुकल्ह रोटी ठाहिण बि माण्हुनि केॾा कंदा आहिनि कि सुबुह खां वठी राति ताईं मां रोटी थी ठाहींदी रहां, लेकिन इहो बि कर्म आहे न। रोटी न ठाहींदव, इहो सोचो भई रोटी ठाहियां थी ॿियनि जे लाइ नथी ठाहियां, भई माण्हू गुरुद्वारे या कंहिंजे हिन जे लाइ प्रसाद आदि ठाहींदा आहिनि त केॾो मन जे भाव सां ठाहींदा आहिनि कि गुरू खे भोग लॻंदो, सभु खाईंदा, महिमान ईंदो आहे त केॾे भाव सां कि मां सुठी तरह ठाहींदमि त सभु मुंहिंजी तारीफ़ कंदा, है न। त भले तव्हांजो 3 टाइम रोज़ रोटी ठाहियो था, लेकिन पंहिंजो त इहो कर्म ई आहे न। त हिन भाव सां ई ठाहियो, मां 3 टाइम भॻवान जे लाइ रोटी थी ठाहियां, भॻवान जे ॿारनि जे लाइ रोटी थी ठाहियां, या मुंहिंजो इहा ई ड्यूटी आहे। मतलब भाव सेवा जो हुजे। हाँ, भाव सेवा जो बि चई छॾो, या कंहिंखे ड्यूटी करणु सुठी लॻंदी आहे न, नौकिरी धंधो अॼुकल्ह माण्हुनि खे ॾाढो शौक़ु आहे कि असां बि जॉब करूं, नौकिरी करूं, त इहे ई सम्झो कि मुंहिंजी इहा ई जॉब आहे न। मतलब मन ख़ुशि करे कमु कजे। हाँ, मन ख़ुशि करे, मन में सुठा वीचार करे पाण कर्म कंदासीं। इहे छो थींदो, छो जे अगरि पाण मन खे पहिरियों ई पाण सुठा वीचार ॾेई करे उहो कमु कंदासीं त मन पंहिंजो शांति रहंदो आहे। ऐं पाण पहिरियों ई इहे वीचार ॾेई छॾियोसीं कि अरे हिन मूंखे चई मां बर्तन मांजां, त बर्तन मांजणु मतिलबु माण्हू सोचंदा आहिनि बर्तन त बर्तन वारी मांजती, मां नौकराणी थोरी आहियां। त पाण मन खे पहिरियों ई वीचार ॾेई छॾियोसीं त मन बि हुन हिसाब सां सोचतो रहंदो कि मां नौकराणी आहियां, मूंखे बर्तन था साफ़ कराइनि, ईअं था कराइनि, उल्टी सीधी ॻाल्हियूं। ऐं ईअं ई पाण मन खे सम्झायो, कोई ॻाल्हि कोन्हे छाहे जो, रोटी खाऊं था त बासण त मञणा ई मांजणा ई आहिनि न, कोई त मंझंदो न। ऐं मां बि त हिन घर जो मेंबर आहे, मूंखे बि त कुझु कमु करिणो ई आहे न। त ठीकु आहे, मां इहो थी कमु करां, हिन सां मुंहिंजे हथनि जी एक्सरसाइज बि थी वेंदी। त अहिड़ा मन खे वीचार ॾियूं त इहो जेको भाव थींदो आहे इहे वीचार ई थींदा आहिनि। त पंहिंजो मन बि हुन अनुसार सोचंदो त पंहिंजो कर्म जेका कंदासीं न, त मन फालतू ॻाल्हियूं न सोचंदो, त मन बि हल्को रहंदो, कर्म बि थी वेंदो, ॿियो ख़ुशी बि थींदी, ॿियो जे ॿियनि सभिनि जी बि तव्हांखे तारीफ़ियूं, इहे सभु दुआयूं आदियूं गुड विशिस मिलंदियूं आहिनि, जंहिंसां पाण ॿियो हल्का ऐं ख़ुशि थी वेंदा आहियूं। अॼु परमात्मा ॿियो असांखे पाठ पढ़ाई कि कोई बि कर्म करो त सुठे भाव अर्थात सुठे वीचारनि सां करो, की रोई रोई करे न करो। इन सां तव्हांजे जीवन में ख़ुशी ईंदी, मन और बुद्धि शांत हल्को रहंदो। जी, ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू। हाँ।